अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन जद्दिल हसन वल हुसैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद, अस्तईज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वलतंज़ुर नफ्सुम मा क़द्दमत लिग़द वत्तकुल्लाह इन्नल्लाह खबीरुम बिमा तअमलून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानुहु शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जी मोहब्बत ऐं इश्क अता फरमाए। दुनिया में सोहणे सरदार जे गुलामी में शल हयाती जा पसाह पूरा थियन। आखिरत में उन हबीब जी ज़ियारत, शफाअत ऐं शल पाड़ो नसीब थिए। प्यारा दोस्तों, सब खां अवल मां ये गुजारिश कयां तो मुखों अग में जेकी कुछ हिन फ़कीर, बदकार, सेहकार, गुनहगार जे बारे में बयान कयो वियो, इन सभिनी ॻाल्हियुनि खां मां पंहिंजी बरात थो कयां ऐं मां कंहिं बि तारीफ़ जे लाइक़ न आहियां। मां तव्हां फ़कीरनि जे जुती जे दस जे बराबरि न आहियां। हर कंहिंखे आईने में पंहिंजी सूरत नज़र ईंदी आहे। फ़कीर पाण सुठा आहिनि, भला आहिनि, तॾहिं उन मूं गुनहगार खे सुठनि लक़बनि सां यादि कनि था, पर हक़ीक़त इहा आहे मन आनम के मन में दानम। रब्बुल आलमीन जल्ल शानु शल हबीबन जे दर जी ग़ुलामी में पसाह पूरा करे, इन खां वधीक ॿियो असांजे लाइ ॿियो को शरफ़ ऐं शान आहे। बासगाने ऊ अक़दे महब्बत बस्त हम, महबूब जे गली जे कुत्तनि सां निस्बत रखण वारा आहियूं। उन गली जे ख़ाक पाक सां मोहब्बत रखण वारा आहियूं। बस असांजी जेकी कुछ पूंजी आहे सा इहा ई पूंजी आहे त शल महबूब जी ज़ात राज़ी हुजे, उन जे इश्क जे ज़रे, उन जे मोहब्बत जे ज़रे में शल हयाती जा पसाह पूरा थियनि। प्यारा दोस्तों, अज बतौर सबक जे हिक गाल आउं तव्हांजे खिदमत में अर्ज करण चाहियां थो। उन शइ खे गौर सां ॿुधो ऐं पंहिंजी अमली ज़िंदगी में उन ते अमल पेरा थी ॾेखारियो। असां जंहिं घर में रहूं था पिया, उन घर में असांजे घर जा भाती बि हूंदा आहिनि ऐं घर में जानवर भी के माण्हू पालींदा आहिनि। घर जे भातियुनि जीअं मिसलन अबो आहे, अमड़ आहे, घरवारी आहे, भाउ आहे, उन्हनि जा हुकूक त तव्हां ॿुधंदा रहंदा आहियो। अॼु आउं चाहियां थो तव्हांखे कुझु जानवरनि जा हुकूक ॿुधायां। जानवर जेकी असां घरनि में धारियूं था, उन्हनि जा असांजे मथां हक़ कहिड़ा आहिनि। छो त घणा माण्हू
इन हुकूक का बेखबर हैं, वे वीचारन जानवरन से जुल्म कन था, जानवरन से बेइंसाफी कन था, ये जानवर खुदा के बारगाह में फरियादी होंदा है। अगर उनसे इंसाफ न किया वने, उन्हनि जा हुकूक अदा न कया वञनि, ये जानवर खुदा के बारगाह में फरियादी होंदा है। जे इंसानन जे मथा हक ऐं हुकूक आहिनि, तो जानवरन जा भी इंसानन जे मथा हुकूक आहिनि। छो तो अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जल्ल शानहू जानवरन के असांजी खिदमत जे लाए मामूर कयो आहे। जानवर असांजी खिदमत कन था। हिकड़ा एड़ा जानवरन जन ते असीं सवारी कयूं था, हिकड़ा एड़ा जानवर हैं जन ते असीं पंहिंजो भार ढोयूं था, हिकड़ा एड़ा जानवर हैं जन जो गोश्त खाऊं था। ये जानवर इंसान जे नफे जे लाइ रब पैदा फरमाया, इंसानन जे फायदे जे लाइ जानवर रब पैदा फरमाया, तो उन्हनि जानवरन जा हुकूक भी मुकर्रर फरमाया है। इस्लाम के अंदर पाक पैगंबर की शरीयत के अंदर सोने लजपाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तालीमात के अंदर जानवरन जा हुकूक मुकर्रर थियल है। अगर जानवर जो हक अदा न करे तो यो जानवर दुनिया में रब वट फरियादी होंदो आ, आखिरत में इन जो हिसाब देणो पवंदो। पर जेकॾहिं जानवर सां एहसान कयो, जानवर सां भलाई कयो, जानवर सां सुठो बर्ताव सुठो सलूक कयो, तो इन जे लाइ बि तव्हां वटि जे लाइ रब वटि अजुर ऐं सवाब। कॾहिं ईअं थींदो आहे जो गुनहगार माण्हू जानवर ते रहम करण जे करे गुनाह बख़्शजी वेंदा आहिनि, जन्नत जो हक़दार बणिजी वेंदो। हज़रत इमाम नववी रियाज़ुस सालिहीन में रिवायत आंदी आहे त हिकिड़ो माण्हू हुयो, सो उञ लगसि, आयो खूह के किनारे पानी पीतई, पासे सां ॾिठई हिकिड़ो कुत्तो उञ जे करे उनजी ज़ुबान ॿाहिरि निकितल हुई, उञ जे करे ज़ुबान ॿाहिरि निकितल हुई, बेताब हुयो पानी जे फुड़े जे लाइ। इहा रिवायत मुख्तलिफ अल्फाज में आई है, किथे मर्द के बारे में आई है, किथे बनी इसराइल की कंहिं औरत के बारे में आई है। मुख्तलिफ रिवायतूं इन साॻे हदीस के बयान कन थियूं। वाक़ियो साॻो आहे, मुख्तलिफ रावियुनि मुख्तलिफ अंदाज में इन हदीस के बयान कयो आहे। त उन माण्हू को मर्द हो या औरत हुई, उनजे दिल में बाझ अची वई। उन चयो त मां पानी जे लाइ केॾो परेशान हुसी, जानवर वीचारो कुत्तो आहे, नजस आहे, पलीत जानवर आहे, पर अल्लाह जी मखलूक आहे, खुदा जो खलकियल जानवर आहे, वीचारो उन जे लाइ बेताब आहे। हाणे पानी खूह में आहे, इनखे प्यारियां त प्यारियां कीअं? पोइ हीअं कई जो पंहिंजे कपिड़े खे जुती खणी उन जुती खे कपिड़े सां ॿधई, पोइ उन जुती खे हेठि लड़काई खूह में, उन जो हेठियों जो बंद थियल मुंहुं हुयो उन में पानी कुछ पियो, वो कढी डोल वांगुर उन कुत्ते जे वात में विधई। वरी ॿियो भेरो, वरी टियों भेरो तां जो उन कुत्ते के पानी प्यारे रज करायई, उनजी प्यास खत्म करायई। जॾहिं वो गुनहगार मरी वियो, रब्बुल आलमीन जल्ल शान उनखे जन्नत में दाखिल फरमाया। मुझे जानवर जे मथा तो रहम कयो, तू हुए जहन्नम जो हकदार, हुए दोज़ख जो ॿारन, तुंहिंजूं बदअमलियूं तुंहिंजा गुनाह तोखे दोज़ख जो हकदार बनाए चुका हुया, पर तो मुझे मखलूक जे मथा रहम कयो आ, इन जे करे मूं रब तोखे जन्नत जो हकदार बनाई छॾियो। वह गाल समझ में आई? आपने समझी मेरी बात है कि उस जानवर पर उसने रहमो करम किया, उस जानवर को उसने पानी पिलाया, उस कुत्ता नजस जानवर है, उसको पानी पिलाया, उसके सिले में रब्बे जुल जलाल ने उसको जन्नत में दाखिल फरमा दिया कि बंदे
तूने मेरी मखलूक पर रहम किया, उस प्यासे जिगर को तूने पानी पिलाया, आ उसका सिला मैं तुझे ये देता हूं कि तुझे जहन्नम से छुटकारा अता करता हूं और जन्नत का हकदार बना देता हूं। चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या मुस्नद अहमद बिन हंबल में हदीसा हजरत यहया बिन मुर्रा रदी अल्लाह ताला नो हदीस जो राविया चतो इकड़े दिहाड़े ते कुंतुम मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जालिसा, हिकड़ो दिहाड़ो हुयो जो दिलबर मोहम्मद करीम सां गॾु मां मजलिस में वेठो हुयुसि। कुर्बान साहबन जे शान ता कुर्बान वंजे, को के पीर सां वेहे, को के फकीर सां वेहे, को के अमीर सां वेहे, को के वजीर सां वेहे, पर असां बि वेहे त दिलबर मोहम्मद करीम सां गॾु वेहे। सुभान अल्लाह, को कंहिंजे चेहरे के ॾिसे, को कंहिंजी सूरत के ॾिसे, पर असां बि नेण खणे त दिलबर मोहम्मद करीम जो दीदार करे। इन हुस्न आला तो संदे कई हज़ारे मारिया, हुस्न आला तो संदे कई हज़ारे मारिया, हुस्न आला तो संदे। सुभान अल्लाह, लिखियो तो ही सल्लल्लाहु अलैहि या इश्क में आशिक सदा पूर तुझे में पचन, इश्क में आशिक सदा पूर तुझे में पचन, पूरियूं मुरादूं तने करी, पूरियूं मुरादूं तने करी, आसुने भरिया जे आया, हुस्न आला तो संदे कई हज़ारे घाया, हुस्न आला तो संदे। हजरत याला हजरत सैयदना यहया बिन मुर्रा जो चवे त मां दिलबर नबी सां कचहरी में वेठो जा त इज़ जा जमलुन यख़ुब हत्ता ज़रब बिजरानिही बैन यदैहि सुम्मा ज़रफ़त ऐनाहु। सुभान अल्लाह, असां बि तो चवे त दिलबर नबी सां गॾु वेठो आया, ओचितो हिकिड़ो उठ आयो, उठ आयो, पर गर्दन निमायूं आयो, निमाणा नेण झुकायूं आयो। जेॾी महिल मुंहिंजे सोणे हबीब जे अॻियां आयो त वेही रहियो, पंहिंजी गिची ज़मीन ते खणी रखियई, पंहिंजी गिची ओही नहर गिची डिघी गिची हूंदी आहे, उहा गिची हीअं ज़मीन ते रखियई, कंधड़ो मथे हुजेसि, गिची ज़मीन सां घसेसि पई। मुंहिंजे सोणे हबीब जे अॻियां ईअं इन अंदाज़ में बाअदब थी बीठो आहे। सुम्मा ज़रफ़त ऐनाहु, उन उठ जूं अखियुनि मां लुड़क वहनि पिया। हुस्न आला तो संदे कई हज़ारे घाया, हुस्न आला तो संदे। वाह वाह
मुझे सुने नबी जो शान इंसान त इंसान पर जानवर उठ भी मुझे दिल पर नबी जे मोहब्बत में लुढ़क हारे रहा है गोढ़ा गाड़े रहा है मुझे आका दे गया वेंतियों जारियों नीजारियों जानवर भी मुझे दिल पर नबी के सुञाणन था प्या जे कलमे वारो आशिक भी सदाए मुसलमान भी सदाए हबीबन के न सुञाणे तो जानवर का भी बुछड़ो आ न जो जानवर भी महबूब सा नी लातो जानवर भी हबीबन जे हुब में गोढ़ा गड़िया पर इनके कदे मुस्तफा जे मोहब्बत जो को लुढ़क ना आयो अखियुन में त हिन जी दिल तका जानवर का भी वधीक सख्त हां चो सल्लल्लाहु अलैहि इश्क में आशिक सदा पूर तुझे में पचन इश्क में आशिक सदा पूर तुझे में पचन पूरियों मुरादूं तने करी पूरियों मुरादूं तने करी आ सुने भरिया जे आया हुस्न आला तो संदे कई हजारे घाया हुस्न आला तो संदे चो सल्लल्लाहु अलैहि कया सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेरी मल उठ जे गिचड़ी रखी हबीबन जे गया गोढ़ा गाया हिन तो मुझे लजपाल नबी दा चप मुबारक चुरिया ऐ फरमायो वे हक अरबी में प्यार जो लफ्ज़ बाज पाबो शफकत जो लफ्ज़ जडे अरब के ते राजी थींदा या को नंढड़ो बचड़ो इंदो या को प्यारड़ो मोहब्बत वारो बच्चो अची विंदो तो उन्हें के खणी चवंदा वे हक मुझे दिल पर नबी उन्हें उठ के परचाईंदे फरमायो वे हक छो तो रोई उठ छो तो रोई कुर्बान या रसूल अल्लाह रोंदड़न के परचाइण वारो नबी आ दर्द मंदन जो दाहूं वरनाइण वारो नबी आ पर काश जे असा के वो रोण अची वने जेके रोंदा है उन के पूरी परचाइंदो बाहे न अल्लाह अल्लाह पो मुझे सुने हबीब हजरत यहया असहाबी के फरमायो तो ओ यहया उन्जुर लिमन हाजल जबल वञ ॾिस पुछा करते ही उठ के जो पुछा करते ही उठ के जो इन लहू शअना इन उठ जो भी को मामलो आ इन उठ जी भी का वंज को उठ जो मालिक उनके वठिया सुभान अल्लाह फखरजतु अल्तमिसु साहिबहु फवजदतु लिरजुलिन मिनल अंसारी हजरत यहया तो फरमाए त गोलियुम तलाश कयुम खबर पई त हिकड़े अंसारी असहाबी जो उठवा फदअतुहु इलैहि उनके चयुम त हल तोखे दिल पर मोहम्मद करीम सदे तो अज तू जवाबदार आहीं तो ते फरियाद थियो हां सुभान अल्लाह फकाल माशानु जमलिक हादा वो उठ जो मालिक पोतो तो मुझे सुने सरदार फरमायो बुधाए न उठ जो मामलो छाए फकाल वमा शअनुहु ला अदरी वल्लाहि मा शअनुहु या रसूल अल्लाह मुखे कसम आ तो मुखे खबर ना है तो मसलो ले केड़ो आ
उठ जो मामलो हले केड़ो आहे मूंखे ख़बर न आहे छाजे करे उठदा आहियो अमिलना अलैहि वनदहना अलैहि हत्ता अजज़ा अन सिकायते फातमरनल बारिहत अन्नहरहू वनुकस्सिम लहमहू। या रसूल अल्लाह बस गाल ही आहे जो इने उठ ते असां बार खणंदा हासीं इने उठ ते असां पानी भरे खणंदा हुयासीं। बराड़िन में पानी न हूंदो आहे पोइ परे खां पासन सां उहे थांव टंगीदा हिकिड़ो हिन पासे ॿियो हिन पासे उठ ते पानी खणबो अञा ताईं काछे में बराड़िन में ईअं थींदो उठनि ते पानी खणबो। या रसूल अल्लाह इन उठ ते बार खयोसीं हाणे वीचारो पोड़ो थी वियो आहे बार खणी नथो सघे। अॼु राति असां पाण में वेही सलाह कईसीं त हिन उठ खे हाणे कुहूं हिन उठ के कुही हिन जो गोश्त पान में विराए तक़सीम कयूं जो असां जो हाणे ही बार खणी नथो सके असां जी का मदद करे नथो सके हाणे हिन उठ के कुहूं। सो या रसूल अल्लाह अज रात असां पान में इहा सलाह कई हुई उठ बि ॿुधो पे मुझे लजपाल नबी फरमायो त इहा जो दाह मुडे खणी आयो आ। या रसूल अल्लाह जॾहिं मुंहिंजी जवानी हुई हिननि जा बार पे ढोयम हिननि जा वज़न पे खयम हिननि खे सवारी बणजी मंज़िलुनि ते पे पहुचायुम। हाणे जॾहिं पोड़ो थियो आया हाणे मुंहिंजा हथ हीड़ा थिया आहिनि। या रसूल अल्लाह मूंखे कुहण था चाहिनि मुंहिंजा महबूब ॿी का वाह न ॾिठ में ॿियो को बचाव जो रस्तो न ॾिठ में अॼु तुंहिंजे दर ते दाह खणी आयो आया महबूब कयो वार ॾाढो ॾुखनि सतायो धारिया बि थिया दुश्मन महबूब कॾहिं मुंहिंजी या खाईंदे बेपर्दा पिरी पंहिंजो दीदार कराईंदे सालनि खां सिकायल मां तुंहिंजे बिरह बुखायल मां सालन खां सिकायल मां तुंहिंजे बिरह बुखायल मां मुंहिंजे मन जी मिठा कॾहिं इहा आस पुॼाईंदे। अल्लाह अकबर। मुझे सुने सरदार फरमायो ओ उठ जा मालिक इन जा जेतरा पैसा चवी जेतरी कीमत चवी वा मां थो ॾियां उठ मूंखे ॾे। अल्लाह अकबर कबीरा। मुझे सुने फरमायो त यो उठ मूंखे ॾे त असां बि चयो बल हुवलक या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा सोना पैसा कीमत छाजी हुवलक यो तव्हां जो आ। ओ मुंहिंजा सोना असांजी मडी माल मिल्कियत असांजा सिर बच्चा सब तुंहिंजा महबूब कीमत जी का ॻाल्हि कोन्हे। ओ मुंहिंजा सोना नबी जे तव्हां घुरो था त उठ तव्हांजी मिल्क कयूं। पोइ मुंहिंजे सोने हबीब कालफ वसमहू छान लॻाए पंहिंजो करे छॾियो। वदा जे महबूब वटि चे दाह कयई त उठ बाखामी वियो महबूब उनखे पंहिंजो कयो। ए काश जे इहा दाह करणो असांखे ॾांहुं अची वञे। दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया दुनिया में मुझे तुमने
जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा दीवाना। महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना। आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना। सुभान अल्लाह। मुझे सुने हबीब पंजे इन किरदार मझा असल में उम्मत के सब कुछ सेखारियो त जानवरन जे मथा बाज कयो, जानवरन जे मथा शफकत कयो, जानवरन के घणो न ईज़ायो, जानवरन के पंजे हथा अज़ियत न पहुंचायो। मुझे दिल भर नबी पंजी उम्मत के जानवरन सा बाज करण जी तालीम दिनी। चो सल्लल्लाहु अलैहि या सुनन नसाई दी हदीस हजरत शरीद रज़ी अल्लाह तआला अन्हु राविया काल समेत रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यकूल मन कतल अस्फूरन अबसन अज्ज इलल्लाह यौमल क़ियामह यकूल या रब्बि इन्न फलानन कतलनी अबसा वलम यक्तुलनी मनफ़अ। मदीने वारे साईं फरमायो त कंहिं माण्हू कंहिं झिरकीअ के बेसबब मारे छॾियो, कंहिं झिरकीअ के बेसबब मारे छॾी। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो या झिरकी या चिड़िया अल्लाह जे दर ते फरियादी थींदी, अर्ज़ कंदी मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम फलाणे माण्हू मूंखे बेगुनाह मारे छॾियो हुयो, कुहण जे लाइ खाइण जे लाइ बि न मारियईं, के दवा दरमल इलाज जे लाइ बि न मारियईं, ईअं ई मूंखे वार करे, ईअं ई मूंखे गुलेली हणी, ईअं ई मूंखे तीर त हणी मूंखे मारे छॾियईं। क़यामत जे ॾियारे में इहा झिरकी बि अल्लाह जे दर ते फरियाद कंदी। अब अल्लाह वटि फ़ैसिलो थींदो, अल्लाह वटि अब्दुल आया बेइंसाफ़ी आहे, जवाब ॾियो अल्लाह अब्दुल इंसाफ़ वारो आहे। इहा झिरकी बि क़यामत जे ॾियारे में फरियाद कंदी। हाँ अल्लाह अकबर कबीरा। हजरत सैयदा आयशा सिद्दीका साइन थी रिवायत करे जा आराबियुन इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल इन्नकुम तुकब्बिलून सिबियान वमा नुकब्बिलुहुम फकाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव अमलिक लक अन नज़ अल्लाहु रहमत मिन क़ल्बिका। हिकड़ो माण्हू अहिड़ा बि आयो चए या रसूल अल्लाह तव्हां नंढड़नि ॿारनि खे चुमियूं ॾींदा आहियो, नंढड़नि ॿारनि सां प्यार कंदा आहियो, पर असां त ॿारनि खे कोन चुमंदा आहियूं। पाण फरमाए तुंहिंजी दिलि मां जो रहम निकिरी वियो आहे, ॿारनि ते बाझ करण रहम करण जो तुंहिंजी दिलि मां निकिरी वियो आहे, त पोइ तोखे छा कजे? तू बचड़न ते बाझ नथो करी, नंढड़न ते रहम नथो करी, तुझे दिल में बाझ नाहे तॾहिं तू इन्हनि जे मथा रहम नथो करी। पोइ मुझे सोने हबीब फरमायो असां बि वरी अर्ज़ कयो या रसूल अल्लाह इन्नी आखुज़ शातन व उरीदु अन अज़बहा फरहमहा काल वशात इन रहमतहा रहमकल्लाह। बी हदीस असां बि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह जेॾी महिल बकरी खे कुहंदो आहियां त मूंखे कुहण महिल ॾाढी बाझ ईंदी आहे। साईं फरमायोसि त जे तूं बकरी ते बाझ कंदे त अल्लाह वरी तो ते बाझ कंदो।
जेकरे बचड़न ते बाझ कंदे ते या रहमत आ तुझी दिल में, जे जानवरन ते रहम कंदे ते या तुझी दिल में रब रहमत रखाई आ या बाझ शफकत रखाई आ। पो साईं करीमन फरमायो त जेको जानवरन ते बाझ कंदो त अल्लाह वरी उन्हें जे मथा बाझ कंदो। गाल समझ में अचे थी? हाँ, मा मिन इंसानिन यक़्तुल अस्फूरन फमा फौकहा बिगैरि हक़्क़िहा इल्ला यसअलुल्लाह अन्हा यौमल क़ियामह। साईं फरमाइन था त किविल खां वठी झिरकी ताईं, झिरकी खां वठी मथे जानवरन ताईं कंहिं बि जानवर खे बिना सबब जे मारियईं त क़यामत जे ॾियारे में अल्लाह इन्हे जो पुछाणो कंदुसि। कील या रसूल अल्लाह वमा हक़्क़ुहा, या रसूल अल्लाह तव्हां चओ था नाहक मारे, भला उन जो हक़ मारण जो छा आहे? भला जे जानवर खे हक़ सां मारजे त उहो हक़ मारण जो छा आहे? साईं फरमायो त काल हक़्क़ुहा अन तज़बहा फतअकुलहा वला तक़ता रअसहा फतरमी बिह। साईं फरमायो त उन जो हक़ इहो आहे जो जेकॾहिं जानवर खे कुहो त उन खे ज़िबह कयो, ज़िबह करे पोइ उन जो गोश्त खाओ वापरायो। उन खाइण जे लाइ जेकॾहिं ज़िबह कयो त इहो हक़ आहे, इहो खाई सघो था। बाक़ी इएं उनखे कोई जानवर खे या धकवाणी मारे विझो कंहिं सबब जे लाइ न। केॾी महिल जानवर खे मारबो हलाल जानवर खे उन जो गोश्त खाइण जे लाइ, या कॾहिं कंहिं जानवर जो गोश्त या रत दवा में खपंदो आहे, पोइ उन जे लाइ माण्हू मारे थो, इहो हक़ आहे। उनखे ज़िबह करे त ज़िबह जे लाइ बि हुकुम आहे त काती तिखी रखिजे। छा? मुडी काती सां कुहण हिकिड़े जानवर खे ॿ भेरा कुहणो आहे। मुडी काती सां कुहे ॼणो ॿ भेरा उनखे क़त्ल थो करे। कासां उनखे ॿुधायो त पंहिंजूं कातियूं तिखियूं रखनि। जेकॾहिं जानवर खे गोश्त जे लाइ या मनफ़त इंसानी जे लाइ जेकॾहिं ज़िबह कयो थो वञे पियो त उनखे तेज़ काती सां कुहनि, ऐं जानवर खे कुहो त उन जे साम्हूं उन जो फर न हुजे। ॻाल्हि सम्झो था? मिसाल गऊं कुहो था त गऊं जो फर साम्हूं न हुजे, फर बीठो आहे त उनजे साम्हूं माउ खे न कुहो। छो त जीअं इंसाननि जी अबे अम्मा बचनि जी बाझ हूंदी आहे ते जानवरनि में रब इहो रहम जो बांधो रखियो। तव्हां ॾिसो न कीअं कुकड़ हूंदी आहे न, कुकड़ जा बच्चा जेॾी महिल हीअं हलंदी आहे त कुकड़ केॾो झेड़ो कंदी आहे, पोइ हुनजे बच्चे खे हथ त लाए, ठोंगा हणंदी, लड़ंदी। ॾिसे कुकड़ सम्झे विझी त इंसान मूंखां वॾो आहे, मूंखे मारे विझंदो, पर पोइ बि पंहिंजे बचड़नि जो केॾो दिफ़ा कंदी आहे। जानवरनि खे पंहिंजे बचनि सां बाझ हूंदी आहे। तव्हां केॾी महिल ॾिसो नंढड़ा नंढड़ा बचड़ा आखेरड़े में पिया हूंदा अथनि, पोइ उन्हनि जूं माइरूं वेचारियूं वेंदियूं आहिनि, को दाणो खणंदियूं, उहो वात में चुंब में जूं खयूं ईंदियूं, वात में विझूं खयूं ईंदियूं, का खाधे जी शइ हथ ईंदनि उहा चुंब में विझूं खयूं ईंदियूं। ओ चे बचड़े खे पंहिंजे उनजे चुंब में विझ। इहो प्यार आहे न, इहा शफ़क़त आहे न जेका जानवरनि में रब रखाई। त कंहिं बि जानवर जे साम्हूं उनजे बच्चे खे न को, बच्चे जे साम्हूं उनजी माउ खे न को, इहो बि शरीयत जो हुकुम। कुहो त काती तिखी हुजे, मुडी काती सां न को, औजार तेज होना चाहिए। जो जानवर जो औजार कुंद औजार हो उसके साथ ज़िबा करना उसको 2 मर्तबा कत्ल करने के मुतरादिफ होता है। इससे शरीयत पाक ने मना फरमाया। अज़ीज़ान गिरामी तो जानवर के हाणे मिसलन सीअ जी मौसम आहे तो उन्हनि जे लाइ मन ठाहियो, सीअ खां उन्हनि खे बचायो, उन में अंदर बीहारियो। भला जेकॾहिं कुझु बि न आहे त उनखे मथां टपड़ी या का अहिड़ी शइ वेड़े मथां बीहारियो, सीअ खां त बचे न। तव्हांखे सीउ लॻे थो, उन्हनि खे जानवरनि खे सीउ कोन लॻंदो? कीअं थो पाण खे कंबलुनि में कोटनि में सवड़ुनि में लिकाई, ऐं जानवर वीचारा ईअं बीठा आहिनि विल ते। इहा बि बेरहमी आहे, इन जो बि क़यामत जे ॾियारे पुछाणो थींदो।
जानवरन के गाह चारे जो इंतजाम कयो, तैम सां गाह खारायो। जानवर धारे पोइ उन के पुछनि ई कोन। मुझे मुर्शिदन करीमन गॾह धारी, गॾह गाॾो हूंदो, पोइ नंगर जो सामान खणण जे लाइ गॾह हूंदो हुयो। पोइ हिकिड़े ॾींहुं हीअं साईं जन निमाज़ पढ़ी निकिता, साईं जन निमाज़ पढ़ी मस्जिद को निकिता त मस्जिद जे साम्हूं गिटी में गॾह ॿधल बीठो हुजे, गॾह नंगर जी ॿधल हुजे। साईं जन खे जो ॾिठईं त उन गॾह वठी रड़ कई त हज़रत साईं जन फरमायो त इहे मूंखे दाह थी ॾिए त सही, फ़क़ीरनि मूंखे गाह न खारायो। धणी ॾिसी वाह ॾिसी जानवर बि दाह कंदो। पोइ साईं जन वरी उन फ़क़ीर को जेको ख़िदमत ते मुक़रर हुन खे घुरायूं, चई हा साईं बराबरि अॼु मूंखां ग़लती थी वई, मूंखां ॻाल्हि विसरी। निभागा हे जानवर वीचारो बुख ते बीठो आहे, तोखां विसरी वई ॻाल्हि। पोइ साईं जन तंबीह कयसि। पोइ उन ॾींहं खां पोइ जेसी ताईं उहा गॾह हुई नंगर में, तेसी ताईं रोज़ानो साईं जन सुबुह जो पुछंदा, शाम जो पुछंदा, वाह गॾह खे गाह ॾिनो अथव, पाणी पीआरियो अथवसि गॾह खे? रोज़ानो मूंखे यादि आहे, रोज़ को बि अहिड़ो ॾींहुं न हूंदो जंहिं ॾींहुं उन गॾह जो पुछंदा न हुजनि। अल्लाह वारनि खे जानवरनि सां बि बाज़ जी शफ़क़त हूंदी आहे। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? हाँ, जानवर त धारिया अथव, पर उन्हनि जा हक़ बि त अदा कयो न। गाह न खाराईंदसि, या किनो गाह, किनो बोह सड़ियल उहो ॾींदसि न, सुठो गाह खारायो। भला जे पोच न अथव त पोइ जानवर धारियो छा जे लाइ? जे धारियो अथव त हुनजो हक़ अदा कयो। जेॾी महिल गऊं खे या बकरीअ खे ॾुहो था त पंहिंजे नह लाहे छॾियो, छो त हीअं ॾुहिबो आहे न, अंगूठे जे नह जो हीअं ज़ोर ॾेई पोइ हीअं ॾुहंदा आहिनि। खीर ॾुहिबो आहे त हीअं आङुर जो ज़ोर ॾेई ॾुहिबो आहे। त इहे नह तिखा हूंदा त हुनजे थण वारी जेका चमड़ी हूंदी आहे उहा नरम हूंदी आहे, ॿी खल सख़्तु हूंदी आहे, पर उन थणनि वारी जेका चमड़ी हूंदी आहे उहा नरम हूंदी आहे। उनखे इहो निह जो ईज़ा ईंदो, उन जानवर खे तकलीफ़ पहुचंदी। इहा ॻाल्हि बि शरीयत पाक इन को मनो। ॻाल्हि सम्झ में अचेव थी? हाँ, पखी जो हीअं बचड़ो को हेठि किरियल ॾिसो न त उनखे खणी मथे वेहारे, मथां को ॿिलो खाई वञेसि, या मथां को ॿारड़ो, ॿारनि जी आदत हूंदी आहे न, को झिरकी जो बच्चो ॾिसंदा उनखे रसड़ी ॿधंदा, धाॻो ॿधी गिलींदा वठंदा, उन पखी खे गिलींदा वठंदा, हो पियो ची ची कंदो, ऐं वॾा तव्हां वरी पिया ॾिसी खिलंदो, छोरो ॾिस मुंहिंजो छा थो करे। बेली सच ॿुधायो, हाँ सच ॿुधायो, जे न तव्हांखे टंग में को न हीअ रसी ॿधी गिले, तव्हांजो पीउ सही सघंदो, तव्हांजी माउ सही सघंदी, तव्हांखे कोई ईअं गिले त केॾी तव्हांखे तकलीफ़ अज़ियत पहुचंदी। हुन जानवर ते बाज नथा कयो, छोरे खे अकल नथा ॾियोसि, वरी खिलंदो वेही, खिल न, जानवर ते बाज करजो। इहो बि क़यामत जे ॾियारे पुछाणो थींदो। हाँ, हिकिड़ी औरत हुई, ॿिलीअ खे कोठी में अंदरि बंदि करे छॾी, ॿिली खे कोठी में अंदरि बंदि करे छॾी, न उते उनखे पाणी ॾिनई, न खाधे जी शइ ॾिनई, न वरी ॿाहिरि कढियईं त को वञी वीचारी पंहिंजो पेट पाले, ॿाहिरि बि न कढियईं, उनखे अंदरि बंदि करे छॾी, तव्हांजो उते वीचारी उहा ॿिली दाहूं कंदे कंदे मरी वई। उहा औरत जॾहिं मरी वई त रब्बुल आलमीन उन ॿिलीअ जे केस में उनखे जहन्नम में दाख़िल कयो, दोज़ख जी बाह जो ॿारण बणाईंसि, तो मुंहिंजे उन ॿिलीअ जे मथां रहम न कयो। ॻाल्हि सम्झ में आयव? हाँ, हज़रत सैयदना जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह, जंहिंखे सैयद ताइफ़ा सरबो आहे, यानी वलियन जो सरदार, छा वलियन जी जमायत जो सरदार सैयद ताइफ़ा। पोइ के माण्हू पुछा केस त सही या तोखे विलायत दर्जो एॾो वॾो शान कीअं मिलियो, कहिड़े अमल सां मिलियो? त जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह फरमाए त सियारे जी मौसम हुई, पंहिंजे दोस्तनि सां पे कयमि कचहरी, राति जो कचहरी करे करे जेॾी महिल मोटियुसि घर, राति ढली वई, घर आयुसि
त मुंहिंजो बिस्तरो विछल हुयो, वो बिस्तरो हीअं सवड़ जो हटायमि त ॿिली हुजे सा उन में अंदरि पई हुजे। ॿिली सीअ में अॼु ताईं बि त हाणे ॾिसो न, इहा ॿिली अचे सवड़ जो पलव खणी हेठि सुम्ही पवंदी, सीअ खां वीचारी लिक कंदी आहे। जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि फरमाए त मूं जो ॾिठो त ॿिली मुंहिंजे हंध में सुती पई। हाणे जे मां सुम्हंदुसि त वीचारी ॿिली ज़रूरु निकिरे, ॿाहिरि वञे, सीउ लॻो पियो आहे, सख़्त सर्दी जी मौसम आहे, मां इंसान आहियां, सख़्त जान आहे, सीउ बर्दाश्त करे वेंदुसि, सर्दी जी सट सही वेंदुसि, पर ही वीचारी ॿिली वेंदी काॾे। पोइ मूं हीअं कयो जो उन ॿिली खे न उथारियो, मां ॿाहिरि थी वेही रहियुसि, सॼी राति मां विल ते सीअ में सर्दी में वेठो रहियुसि, पर सवड़ मां उन ॿिलीअ खे न उथारियुमि। सुबुह थियो, रब मूंखे विलायत जो दर्जो अता फरमाए बनी इसराइलन जो पैगंबर बनायो त मां ख़बर थी कहिड़ी ॻाल्हि जे करे। मुंहिंजा मौला तूं राज़दार आहीं, तूं राज़दान आहीं, तू मुझा मौला बेहतर जानी तो। रब फरमायोसि त हिकिड़े भेरे जॾहिं तूं शुएब अलैहिस्सलाम जूं ॿकरियूं चारींदो हुए, जी शुएब अलैहिस्सलाम जूं तूं ॿकरियूं चारींदे हुए, पोइ हिकिड़ी ॿकरी ईअं तुंहिंजे धण मां वठी भॻी, तूं मुंहिंजे पोयों भॻे, पोइ ॿकरी हिकिड़ी वादी मां ॿी वादी में, ॿी वादी खां टी वादी में ॿकरी वई भॼंदी, तूं मुंहिंजे पोयों वे भॼंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तबअन जलाली नबी हुयो, तबअन जलाली पैगंबर हुयो। सो रब्बुल आलमीन फरमाए त जेॾी महिल हिकिड़ी वादी मां ॿी में, ॿी मां टी में सॼो ॾींहुं डुके उन ते ॿकरी जे पोयों तूं ॾाढो कावड़ी, इहा ॿकरी हथ अचे त अॼु हुनखे कुहंदुसि, तो दिलि में इहो ख़्यालु कयो। पर जेॾी महिल ॿकरी तो पकड़ी न, नेठि वञी उन ॿकरी खे हथ कई, उन ॿकरी खे खणी भाकुर पातोई, उन ॿकरी खे शफ़क़त सां भाकुर पाए वापसि वठी आए त तूं मूंखे केॾो हलाक कयो आहे, केॾो डुकायो अथई ॿकरी। उन ते त शफ़क़त जा हथ फेराया, उनखे मारियो ई न, कुठुई न, उनखे धक न हई, लठ न हई, पर तो उन ॿकरीअ ते बाझ कई। मूं रब खे इहा तुंहिंजी अदा अहिड़ी वणी जो तोखे बनी इसराइलन जो नबी बनाए छॾी। हाँ हिकिड़ो माण्हू पियो ॻाल्हि करे, अलाह साईं शल बाज करे, रब शल रहम करे। हिकिड़े माण्हू मूंसां पाण ॻाल्हि कई, चई सही मां गाॾी हलायां, पोइ जन को कुत्तो साम्हूं नज़र अचे त उन जे पोयूं हीअं गाॾी डोड़ाए ज़रूर वञी मथो चाढ़ियासि। मूंखे ॾाढो मज़ो ईंदो कुतनि खे, पंहिंजे शहरनि में हूअं ई कुतो रोलू कुता घणा हूंदा आहिनि, चइजे जिते कुतो ॾिसां ईअं कयां, डोड़ाए डोड़ाए उनखे गाॾी मुंहिंजी निकिरी वञे त वरी पोइ ते मोटायां, वरी वञी उन कुते खे ज़रूर उनखे चिचलायांसि मथो। साईं उहो माण्हू मूं पाण ॾिठो, कराची जो माण्हू, वॾो पंहिंजो सेठ माण्हू हो, ऑफिसर माण्हू हुयो, उहो माण्हू मूं पाण ॾिठो, उनजी शदीद बीमारियुनि में मुब्तला थियो, चुड़ी 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 वॾी अज़ियत वारो मौत थियुसि। पाण पियो ॻाल्हि करे, साईं मां हीअं कंदोसि, वाह ख़ुदा को माफ़ी वठ, तूं ख़ुदा जी मख़लूक खे ईज़ायो आहे, बेगुनाह क़त्ल कया आहिनि, ख़ुदा खां डिॼ। पोइ साईं उन माण्हू जो मौत ॾाढो ख़राबु, इहो हिकिड़ो माण्हू मूं पाण ॾिठो अखियुनि सां, ॿियो माण्हू बि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। असांजे पाड़े में रहंदो, जॾहिं खानपुर में हूंदा हुआसीं, खानपुर में असांजे पाड़े में हुनजो घर हूंदो हो, विचों हिकिड़ो घर हो, परियों हिन जो घर हूंदो। पोइ उन माण्हू जो दुकान हूंदो हुउसि नंढड़ो, जे ॿाराड़ी ते हट थींदा आहिनि, नंढो हट हूंदो हुउसि। पोइ उन में ॿाराड़ी में ईअं थींदो आहे न त ॿारड़ा पंहिंजो खणी ईंदा आहिनि, सारियूं खणी ईंदा, कणक खणी ईंदा, चांवर खणी ईंदा, पोइ उहो वरी छलियुनि में रखंदा आहिनि। उहो चई छलीअ में अन्न पियो हुजे त हिकिड़ी गॾ आई, गॾ अचे, गॾ जी आदत हूंदी आहे, सारियूं पियो ॾिसंदी त उहे खाईंदी, चए गॾ भाई केरु आहे अंदरि गोड़ मचाई बीठो आहे, ॻाल्हि सम्झव? चई त पंहिंजो उन गॾ अचे जीअं उन में
छलीअ में वात विधो मूंखे जी कावड़ आई डंडो पियो हुजे सो डंडो खणी ज़ोर सां हयो मांस उनखे मथों जो हयुमि त उनजी चेल जी हड्डी भॼी पई गॾ जी चेल जी हड्डी रुगो ज़ोर सां रुगो धक बणदा आईंसि उनजी चेल भॼी पई पोइ धड़ जो साह सुकी वियुसि हाणे वो उथे तो उथी न सके पोयों हीअं धड़ जेको आहे हीअं लड़केस पियो जी पोइ उहा गॾ वीचारो ईअं कमकार खां त वियो हलियो पर हलण घुमण खां बि वियो हलियो केतिरो वक़्तु ईअं पियो हूंदो पोइ को गाह जी मुठ विझेसि को पाणी विझेसि पोइ हज़रत साईं जन उन जी कंहिंजी ड्यूटी मुक़ररु कई उहो उन गॾ खे पाणी पाणी पियारींदो साईं जन जो ॾिठो त हिन जानवर जी केरु संभाल नथो लहे उन ते हिकिड़ो ज़ुल्म कयो पोइ साईं जन फ़क़ीर खे मुक़ररु कयो उहो उनखे पियारींदो हो पाणी गाह ॾींदोसि तांजो वो गॾ पंहिंजो टाइम पूरो करे मरी साईं उहो माण्हू मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो जेॾी महिल साल 2 साल 5 साल गुज़रिया उन खां पोइ उनजो हेठियों धड़ सुकी वियो चेल खां हेठि धड़ सुकी वियुसि न हली सघे न चुरी सघे न को पंहिंजो उथी बि न सघे हेठियों धड़ उनजो साह छॾे वियुसि साईं उहो माण्हू अहिड़ो उनजो हाल थियो वरी अंदरि को अहिड़ी बीमारी थियसि जो राति जो वठी रड़ियूं करे वठी दाहूं करे हाणे असांजे घर ऐं उनजे घर जे विच में हिकिड़ो घर ॿियो हो पर असां उन जे रड़ियुनि ते राति जो उथी पवंदासीं मां नंढो हुउसि मूंखे पूरी तरह यादि आहे त उनजे रड़ियुनि ते असां पंहिंजे घर मंझि उथी पवंदासीं एॾो रड़ियूं वठी दाहूं करे आख़िर इएं चुड़ी चुड़ी दाहूं करे करे उहो माण्हू मरी ॻाल्हि सम्झ में अचेव थी हा त ख़ुदा जे मख़लूक ते बाझ कयो ख़ुदा जे मख़लूक जे मथां रहम कयो तरस कयो उन्हनि खे खाराइण जो प्यारण जो उन्हनि जे पंहिंजो रहाश जो सुहिणी तरह सां बंदोबस्त कयो इहे अल्लाह जे पारां तव्हां वटि अमानत आहे उन्हनि सां सुठो सलूक कंदो रब उन जे बदिले में तव्हांखे सुठो बहितर बदिलो अता फरमाए पर जेकॾहिं तव्हां जानवरनि सां रहम ऐं बाझ न कई इरहमु मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समाए तव्हां ज़मीन वारनि ते रहम कयो आसमान वारो तव्हांजे मथां रहम कंदो मल्ला यरहम फला युरहम जेको रहम न कंदो उन जे मथां रहम न कयो वेंदो अब ॻाल्हि सम्झ में आई हाँ इन सबक ते अमल कंदो अल्लाह तव्हांखे शाद ऐं आबाद कंदो रब करीम जो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल फरमाए ऐं आख़िर में तव्हांखे दावत अर्ज़ कंदुसि त इंशा अल्लाह ताला मथियो महीनो जेको बीहे थो सो कहिड़ो आहे रबीउल अव्वल शरीफ़ जी जो ॿियो आचर त इंशा अल्लाह हिते थींदो 12 जी राति करमपुर में थींदी ऐं ख़ुसूसी दावत तव्हांखे 24 रबीउल अव्वल शरीफ़ सालियानो उर्स मुबारक दरगाह फज़लाबाद शरीफ़ मातरी कबूल आहे दावत हाँ कबूल आहे हाँ रुगे तव्हां न पर इहो पैगाम ॿियनि ताईं बि पहुचाए इहा दावत ॿियनि ताईं बि पहुचाए इन महफ़िल मुहम्मदी में शरीक थियो त अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी थिए रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए इंशा अल्लाह ताला हींअर निमाज़ पढ़ंदासीं निमाज़ खां पोइ लंगर थींदो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا وكره إلينا الكفر والفسوق والعصيان وجعلنا من الراشدين اللهم اجعلنا من الراشدين اللهم اجعلنا من عبادك الصالحين المخلصين المتقين اللهم اجعلنا من الذين لا خوف عليهم ولا هم يحزنون या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी या अल्लाह असांजे गुनाहनि खे माफ़ फरमा ख़ताऊं दरगुज़र फरमा पंहिंजी मोहब्बत पंहिंजे हबीब जो इश्क अता फरमा कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह
बीमारन के शिफा नसीब कर, दर्दमंदन जा दर्द दूर कर, साइलन जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दन जो मुश्किलातों आसान कर। ए मुझा मौला हिन सारी जमात ते राजी थी, सभिनी जे मन जो जायज़ मुरादों पूरियों फरमा। असां सभिनी के मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर, इश्क ऐं अदब सां हबीबन जे दर जी हाज़िरी नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व आलिहि।